जाती तालके जे मुख़्तलिफ़ हंधनि ते करोड़े रुपयनि जी लागत सां लॻायल 8 आरओ प्लांट ऐं 6 फिल्टर प्लांट पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली जे करे नाकारा बणिजी विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मेहताब शाह मूजिबि सिंध हुकूमत पारां अवाम खे साफ़ पाणी फ़राहम करण लाइ करोड़े रुपयनि जी लागत सां लॻायल जाती जे मुख़्तलिफ़ हंधनि ज़ीरो पॉइंट, कारो गुंगड़ो, हाजी डोंगर, जत, याकूब मनारो, मूसा मलकाणी, बाई बुढ़ी, अमीन मोरी ऐं कलकान छाणी ते लॻायल आरओ प्लांट नाकारा बणियल आहिनि। जाती शहर समेत ॿियनि इलाइक़नि में लॻायल फिल्टर प्लांट हाजी यूनिस मीरबहर, राज मलिक, हाजी सालेह खोसो फिल्टर प्लांट अठड़िया ऐं अब्दुल सत्तार कहर फिल्टर प्लांट सालनि खां गैर फ़ाइल हुअण करे मशीनरी ज़ंग जी ख़राब थी वई आहे। करोड़े रुपयनि जी लागत सां लॻायल प्लांटनि मां अवाम खे को बि फ़ाइदो नाहे मिली सघियो। साहिली पट्टी में आरओ प्लांट ऐं फिल्टर प्लांट बंदि हुअण करे साहिली पट्टी जा रहवासी गंदो पाणी वापराइण ते मजबूर आहिनि। शहरियुनि मुतालबो कयो आहे त आरओ प्लांट ऐं फिल्टर प्लांट फ़ाल करे अवाम खे पीअण जो साफ़ पाणी फ़राहम कयो वञे।